अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु माया फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। टीवीअ ते हर वक़्तु मातम हलंदो रहंदो आहे त ही थी वियो, हू थी वियो। नौजवान उन खे विसारे छॾनि। सदर आरिफ अलवी चयो आहे त पाकिस्तान में नौकरी न पई मिले। हुकूमत गैर मुल्की सीड़पकारनि लाइ रस्ता खोलिया आहिनि। चीन पाकिस्तानी आईटी इंडस्ट्री में सीड़पकारी करणु चाहे थो। आईटी कोर्स में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराया वेंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन एक्ट में तरमीम आणण वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी जी तर्जमान शाज़िया मरी चयो आहे त ज़ाती मुफ़ादनि लाइ कानूनी तब्दील कयो पियो वञे। पीपल्स पार्टी इलेक्शन एक्ट में तरमीम वारे हुकूमती साज़िश जी मुखालफ़त करे थी। इलेक्शन कमीशन एक्ट में तरमीम ईंदड़ चूंडुनि में धांधलीअ जो मंसूबो आहे। हुकूमत खे पंहिंजी नाअहली ऐं नाकामी वाज़ह तौर ते नज़र अचे पई। अवाम खे न घबराइण जो मशवरो ॾींदड़ हुकूमत पाण छो घबराए रही आहे। हुकूमत इलेक्शन एक्ट में तरमीम वारो फ़ैसिलो फौरी तौर ते वापस वठे। बेइतमादी रिथाइण जो ऐलान रुगो एनआरओ वठण जी कोशिश आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त एहतसाब खां बचण जी कोशिश नाकाम बणाई वेंदी। पीटीआई ऐं इत्तेहाद मेंबर गॾिजी अपोज़िशन खे शिकस्त ॾींदा। वज़ीर आज़म वाज़े करे चुको आहे त कंहिंखे बि एनआरओ न मिलंदो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 33 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। फौतियुनि जो अंग 30,009 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 49,866 टेस्टूं कयूं वयूं। वधीक 1644 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 3.29 रिकॉर्ड। साइबर क्राइम कानून में तरमीम लाइ सदारती ऑर्डिनेंस इख्तिलाफ़ राय ख़त्म करण जी कोशिश आहे। पीपल्स पार्टी जी नायब सदर सेनेटर शेरी रहमान चयो आहे त नओं कानून कमज़ोरनि जी हिफ़ाज़त लाइ न पर उन जे बिल्कुलु उबतड़ आहे। तबाही सरकार सदारती ऑर्डिनेंस मंज़ूर करण लाइ असेंबली इजलास मुलतवी कयो। सदारती ऑर्डिनेंस वज़ीरनि खे चूंडण जी मुहिम लाइ रियासती वसीलनि जे ग़लत इस्तेमाल जो इख्तियार ॾींदा। मकानी चूंडनि में हुकूमत खे धचको ॾेखारे थो त हुक्मरान माण्हुनि जे ख़ौफ़ सबबि केतिरो अॻिते निकिरी विया आहिनि। कढण भरिसां जाबदार पोरियत खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ दोदो मल्लाह वासी पोरियत 40 वरियनि जे नूर अहमद मल्लाह खे गोली हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस पहुची माणे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जवाबदार ख़मीसो पाण पुलिस वटि पेश पियो। जवाबदार मूजिबि नूर अहमद खेसि तंग कंदो हो, जंहिं सबबि हुन खेसि क़त्ल कयो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त नूर अहमद खे घरां घुराए क़त्ल कयो वियो। हैदराबाद लॻ पोरियत पुरस्रार नमूने फौत। वारसनि क़त्ल जो शक ॾेखारे छॾियो। ॻोठ जान मोहम्मद रिंद वासी पोरियत 42 वरियनि जो जुमो थेबो पुरस्रार नमूने फौत थी वियो। फौतीअ जे भाइरनि संदसि ज़ाल ते क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। पुलिस पहुची फौतीअ जो मढ़ कानूनी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सीता रोड बाहि लॻण सबबि ज़ख़्मी थियल पुलिस अहलकार कराची जे अस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस अहलकार अब्दुल मजीद चांडियो कुझु ॾींहं अॻु सड़ी ज़ख़्मी थी पियो हो। अहलकार कराची जे ख़ानगी अस्पताल में इलाज हेठि हो। 50 सैकड़ो जिस्म सड़ी वञण सबबि ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणी हवाले करे छॾियाई। पंजाब जे इलाइक़े आरिफवाला में ॻोठाणनि मुबैना तौर छोकिरीअ सां मिलण लाइ आयल 2 ॼणनि जी तस्दीक कंदे गंजो करे छॾियो। चक 21 AP में
मुजाहिद ऐं उस्मान मुबैना तौर छोकिरी सां मिलण लाइ वियल हुआ। ॻोठाणनि ॿिन्ही खे पकड़े तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि मथे जा वार कतरे छॾिया। वाक़ियो सोशल मीडिया ते अचण बैदि पुलिस हरकत में अची वई। वाक़िए जो केस 15 ॼणनि ते दाख़िल। पुलिस हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो।